वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। सतनाम श्री वाहेगुरु। गौड़ी कबीर जी ओंकार सदगुरु प्रसाद। पाप पुण्य दो बैल बिसाहे, पवन पूंजी परिकासियो। तृष्णा गुड़ भरी घटवंतर, इन बिद टांड विसारियो। ऐसा नायक राम हमारा, सगल संसार कियो बनजारा। सतनाम श्री हरि वाहेगुरु। गुरु प्यारे साध संगत बाणी कबीर साहब जी, जिन पे वचन साहब में सदगुरु साहब ने शब्द बख्शिश के पाप मुझे तो बैल बिसाए, पौन पुंजी बरगासियो। हमेशा पाण सां गॾु पाप पुंजा बैल पाण सां गॾु आहिनि हमेशा। जिनजी वधीक दौड़ रहंदी उनजो ही असांखे फल मिलंदो, चाहे पाप जी दौड़ रहे चाहे पुंज जी दौड़ रहे। जेको वधीक बैल डुकंदो उन जो ही फल पाण खे मिलंदो। पवन पूंजी आहे, पंहिंजी पूंजी आहे। जे पाण पैसो जमा करे धन जमा कंदा आहियूं पंहिंजे फ्यूचर वास्ते, ठीक उन आधार ते पंहिंजो जी पाप ऐं पुण्य बि हिकु फ्यूचर आहे कि पाण छा था जमा कयूं। पाप जो फल पाप सां ही मिलंदो, पुण्य जो फल पुण्य सां ही मिलंदो। सो ॿई शयूं पंहिंजे हथ में आहिनि कि पाण खे करणो छा आहे। तृष्णा गुण भरी घट भीतर, इन बिद टांड विसाए। पंहिंजे अंदर में तृष्णा जी गुण भरल पई आहे। ॿिए खे ॾिसी करे पाण कॾहिं बि पंहिंजे मन में उहा जेलसी, उहा तृष्णा पैदा न कयूं। परमात्मा पाण खे जेको ॾिनो हुनखे में पाण खे ख़ुशि रहणो आहे। ऐसा नायक राम हमारा। असां गुरु खे पाण वास्ते अनेक जतन कंदा आहियूं, लेकिन धन गुरु कबीर साहब चवनि था कि पंहिंजे मन मां तृष्णा कढो। जेको परमात्मा पाण खे ॾे थो हुन में पाण खे राज़ी रहणु खपे। सगल संसार कयो बंजारो। गुरु महाराज जी कृपा आहे, कंहिंखे घटि आहे त कंहिंखे वधीक आहे, लेकिन पाप ऐं पुण्य जो बैल पंहिंजे हथ में आहे। केतिरो वधीक पाण खे कहिड़ो कार्य करणो सभु पंहिंजे हथ में आहे। जंहिंजी वधीक में वधीक दौड़ रहंदी उनजो ही फल पाण खे मिलंदो। इन करे जेतिरो थी सघे पाण पुण्य जे तरफ़ ही लाड़ो लॻायूं, ताकि उनजो फल पंहिंजे परिवार खे हमेशा मिलंदो रहे। बोल गुरु नानक देव की, साच दरबार साहिब की।